इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों। सिंध जी लेजेंड अदाकारा शबीरा चन्ना जेका हिन महिल डाव हॉस्पिटल में इंतकाल करे वई आहे। अदाकारा शबीरा चन्ना जे इन ख़बर सां गॾु पूरी सिंध में कोहराम मची वियो। अदाकारा शबीरा चन्ना जी फैमिली ऐं पूरी सिंध सोग में वरतल आहे। यादि रहे त अदाकारा शबीरा चन्ना जो 23 ॾींहं अॻु ईद जे ॿिए ॾींहुं एक्सीडेंट थियो हो, जंहिं सबबु अदाकारा शबीरा चन्ना खे डाव हॉस्पिटल में वेंटिलेटर ते दाख़िल कयो हो, जिते अदाकारा शबीरा चन्ना जा गुर्दा ऐं फिफड़ कमु करणु छॾे विया हुया। अदाकारा शबीरा चन्ना जा FFP ब्लड सेल बि घटि थी विया हुआ, जंहिंजे नतीजे में अदाकारा शबीरा चन्ना खे ॿीहर वेंटिलेटर ते मुंतक़िल कयो वियो हो ऐं अॼु हुन जी डेथ थी वई आहे। अफ़सोसनाक ख़बर खां अव्हांखे आगाह कंदा हलूं त आपा शबीरा चन्ना 23 ॾींहंनि खां पोइ अॼु डाव हॉस्पिटल में इंतकाल करे वई आहे। 23 ॾींहं अॻु आपा शबीरा चन्ना जो कार एक्सीडेंट थियो काज़ीअमद जे वेझो, जितां खां आपा शबीरा चन्ना खे डाव हॉस्पिटल कराची शिफ्ट कयो वियो ऐं जिते आपा शबीरा चन्ना 23 ॾींहं वेंटिलेटर ते रहण खां पोइ अॼु डेथ करे वई आहे, इंतकाल करे वई आहे। आपा शबीरा चन्ना जे इंतकाल सां पूरी सिंध में कोहराम मची वियो आहे ऐं संदसि घर में पिणु कोहराम मतल आहे। आपा शबीरा चन्ना सिंध जी लेजेंड अदाकारा हुई, नाले वारी अदाकारा हुई, जंहिंखे मासी खेरा जे नाले सां पूरी सिंध में सुञातो वञे थो। आपा शबीरा चन्ना 23 ॾींहं हॉस्पिटल में रहण खां पोइ इंतकाल करे वई आहे। आपा शबीरा चन्ना जो मढ़ आपा शबीरा चन्ना जे आबाई ॻोठु दादू ॾांहुं मुंतक़िल कयो पियो वञे। ताज़ा तरीन अपडेट्स खां अव्हांखे आगाह कंदा हलंदासीं। फ़िलहालु आपा शबीरा चन्ना जे विछोड़े ते पूरी सिंध ग़मज़दा आहे। दुआउनि में यादि कजो। अल्लाह पाक आपा शबीरा चन्ना खे जन्नतुल फ़िरदौस में आला मुक़ाम अता फ़रमाए। अल्लाह हाफ़िज़।